हे झूलेलाल साईं, मुंहिंजी हिकु विनती आहे, मूंखे वड़ो पाव खपे। मूंखे अगरि इंटरव्यू पास थी वियमि त मूंखे वड़ो चटणी मिलंदो, न त न मिलंदो। मम्मी जा डंडा मिलंदा। त मुंहिंजी विनती आहे, बसि तूं मूंखे पास कराए छॾ इंटरव्यू में। वड़ो चटनी अंदरि अचे। हा साईं, हे वठो मुंहिंजी फाइल। हाँ ॾिसां थो, वियो तव्हां हिते नौकरी वठण आया आहियो? साईं हे छा था पुछो, नौकरी न त छोकिरी वठण ईंदमि या? ठीकु आहे तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो त वड़ो चटणी आहे। वड़ो चटनी? हाणे ॿुधायो तव्हांजे पप्पा जो नालो छा आहे? मुंहिंजे पप्पा जो नालो त आहे संबोसो चटणी। वड़े जो पीउ संबोसो चटणी। बाबा हे छा तो नालो ॿुधाए? हाणे ॿुधाए तुंहिंजे माउ जो नालो छा आहे? मुंहिंजी मम्मीअ जो नालो पकोड़ी चटणी आहे। मम्मी सन्नी आहे, हिन करे सन्नी पकोड़ी चटणी। तव्हां त मूंखां पुछो, हाणे तव्हां त ॿुधायो पंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो त डीपीसी आहे। डीपीसी? इहो वरी छा थींदो आहे? डीपीसी मतलब डी फॉर दाल, पी फॉर पकवान, सी फॉर चटनी। तव्हां ॿुधायो घणा पढ़ियल आहियो? मां त जाम वॾी पढ़ाई कयल आहियां, LLMP। LLMP हे छा थींदो आहे? LLMP मतलब लटकी लटकी मैट्रिक पास। लटकी काथे लटकायो? ट्रेन में कि जहाज में? वियो साईं, ॿुधायांव थो लटकी लटकी मैट्रिक पास कीअं थियो। जंहिं ॾींहुं मुंहिंजो रिज़ल्ट हुयो, हुन ॾींहुं हुयो विस्पत। मां साईं बाबा मंदिर वियमि, भुॻड़ा खणी मां सर खे ॾिना, त सर मूंखे भुॻड़ा खाई करे पास करे छॾियईं। इन करे LLMP। ठीकु आहे, तव्हांजी नौकरी पक्की थी वई। अरे नौकरी मिली वई। आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल, तंहिंजा थींदा बेड़ा पार। आयो लाल झूलेलाल, संबोसो चए झूलेलाल, दाल पकवान चए झूलेलाल, सन्नी पकोड़ी चए झूलेलाल, वड़ो चए झूलेलाल। अरे मां त पगार पुछण ई भुलिजी वियो आहियां। साईं इहे त ॿुधायो, मुंहिंजी पगार घणी आहे? तव्हांजी पगार 200 रुपया आहे। अरे 200 रुपया? हुन मां त मां वड़ो खाईंदमि, चटणी खाईंदमि, चांहि पीअंदमि, मज़ो ईंदो। अरे ॿुधो त सही, 200 रुपया ॾींहं ई न, 200 रुपया महीने जी पगार अथव। हा 200 रुपया महीने जी पगार? मां हुन में वड़ो कीअं खाईंदमि, चटणी कीअं खाईंदमि, ज़ाल ॿार खे पैसा कीअं ॾींदमि? ठीकु आहे, थोरी वधाए करे ॾियांव थो। तव्हांजी पगार 400 रुपया महीनो आहे। 400 रुपया बसि? साईं तव्हां ई ॿुधायो, 400 में वड़ो खाईंदमि, चटनी खाईंदमि, की ज़ाल ॿार खे ॾींदमि, की पाण खणंदमि? ठीकु आहे, 2 मिंट सबर कयो। हाणे तव्हांजी पगार 500 रुपया, हुन खां 1 रुपयो वधीक न ॾींदमि। 500 रुपया मंज़ूर आहे, पर मुंहिंजी हिकु शर्त आहे। हाणे वरी कहिड़ी शर्त? रोज़ सुबुह जंहिं महिल अचां, मूंखे टेबल ते वड़ो चटणी खपे। ठीकु आहे साईं, तव्हांखे मिली वेंदो। ठीकु आहे साईं, सुभाणे 10 बजे अची वञिजो। अल्लाह किरी पियमि, कहिड़ी पनौती लॻी वई, सुबुह सुबुह किरी पियमि। पहिरें ॾींहं ते किरी पियमि, अलाए अॻियां छा थींदो। हे छा आहे, मुंहिंजी टेबल ते त वड़ो चटणी आहे ई कान। सर सर सर, छा थियो, अचण सां चिल्लायो था? सर मां तव्हांखे छा चयो हुयो? मुंहिंजे अचण खां पहिरियों मुंहिंजी टेबल ते वड़ो चटणी पियो हुजे। छो कान्हे? पंहिंजी पीउ जी कंपनी सम्झी वेठो आहे छा? अचण खां अॻु तोखे नाश्तो खपई। हा ठीकु आहे न, मुंहिंजे पीउ जी कंपनी कान्हे, तुंहिंजे पीउ जी कंपनी त आहे न। पाण बि त अची करे दाल पकवान खाईंदो ऐं कहिड़ो कमु कयो अथई। निकिरी वञ गधे जा पुट, पाड़ू ते समोसे जा पाड़ू था वड़ा, निकिरी वञ मुंहिंजी कंपनीअ मां। हा वञा थो, मूंखे हिते रही करे कहिड़ो वड़ा पाव खाइणो आहे, ई पाड़ू थो हूंदे किनो दाल पकवान। हलियो आहे पंहिंजे पीउ जी कंपनी ते उछले थो, शी निकुर बेटा निकुर। तुंहिंजो नालो दाल पकवान, गारो साई, सभिनीनि खे ॾे पंहिंजो दुकान। मुंहिंजो नालो वड़ो पाव, लाल साईं रखे सभिनी जी माउ पीउ सुठी